सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी भेनरुनि भाइरुनि दोस्तनि ऐं साथियुनि सां मुखातिबु आहियां। अॼु पाण सिंध ते हुक्मरानी कंदड़ राय घराणे जी हुकूमत बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिंखे तारीख़दान सिंध लाइ हिकु मिसाली दौर करार ॾियनि था। तारीख़ुनि में लिखियलु आहे त राय देवाज सिंध जो आलीशान बादशाह हो। हिंदुस्तान जा सभु बादशाह संदसि मुख़लिस ऐं ख़ैरख़्वाह हुआ। ॼाणू कामोरनि जे हथ हेठि सॼे मुल्क जो दिलि घुरिए नमूने कारोबार हलंदो हो। इहो राय देवाज केरु हुयो, उनजो कहिड़ो ख़ानदान या कहिड़े घराणे सां तालुक़ु हुयो, अॼु पाण उन घराणे बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अॻु दोस्तनि, भाउरुनि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश आहे त जिन असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, इहे सब्सक्राइब कनि, वीडियोज़ खे लाइक कनि, ॻाल्हि ॿोल खे शुरूआति खां आख़िर ताईं ॿुधनि, जीअं सिंध जी तारीख़ बाबति खेनि सची ऐं सरबस्ती ॼाण मिली सघे। सिंध जी तारीख़ में राय घराणे जी हुकूमत या राज खे इंतिहाई अहमियत हासिलु आहे। हिन दौर में सिंध जूं सरहदूं मुस्तहकम रहियूं। अमन अमान जे हवाले सां बि दौर मिसाली करार ॾिनो वञे थो। जॾहिं त राय घराणे जी हुकूमत दौरान मुल्क सिंध अंदरि कंहिं बि क़िस्म जी अंदरूनी शिकताण या हिक ॿिए सां वेढ़ नज़र नथी अचे, जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन वक़्तु सिंध जी मुआशत मुस्तहकम हुई। उन सां गॾु मुल्क जे रहवासियुनि में मज़हब जे बुनियाद ते का बि दुश्मनी हलंदे नज़र नथी अचे। सिंध ते राय ख़ानदान जी हुकूमत 450 ईस्वीअ खां 642 ईस्वीअ ताईं, यानी 192 साल ताईं क़ाइमु रही। तमामु वॾो अर्सो आहे, 192 साल, माना 2 सदियूं लॻभॻि हिननि जी हुकूमत रही सिंध ते। राय ख़ानदान जे दौर में सिंध जूं सरहदूं घणे भाङे मौजूदह पाकिस्तान जे हदुनि ताईं पखिड़ियल हुयूं। मुल्क जा 4 परगि॒णा हुआ या सूबा चइजे, जिन में मुल्तान, उच, ब्रह्मणाबाद ऐं सेवण शामिल आहिनि, जिते राय घराणे पारां संदन गवर्नर हुकूमत कंदा। सिंध जो तख़्तगाह अरोड़ जो शहर हो, जेको उन दौर में सिंध जो मुख्य वापारी मर्कज़ बि हुयो। सिंध जो अहम बंदरगाह देबल हो, जंहिं ज़रिए मुल्क जो बैनुल अक़वामी वापार थींदो हो। राय ख़ानदान जे दौर में ॿुध धर्म सिंध जो सरकारी मज़हब हो। हर तरफ़ अमन अमान हो, रैयत ख़ुशि ऐं ख़ुशहाल हुई। समूरे मुल्क में मकरान खां कश्मीर ताईं कोटनि ऐं क़िलनि जो ॼार विछायल हो, जिते सिंध जे हिफ़ाज़त लाइ अहम फ़ौजी मर्कज़ क़ाइमु थियल हुआ। राय ख़ानदान जे पंजनि बादशाहनि सिंध ते हुकूमत कई, जिन में राय देवाज खे कुझु तारीख़दान ॾियाच बि लिखनि था, देव जी बि लिखनि था, पर असां हिते राय देवाज था तव्हांखे उनजे नाले तौरु सुञाणप करायूं। राय उन खां पोइ आहे ॿियो जेको हुकमरान आहे, राय सहीरस पहिरियों, टियों राय सायसी पहिरियों, राय सहीरस ॿियो, राय सायसी ॿियो शामिल आहे। तारीख़ जे मुख़्तलिफ़ किताबनि में राय ख़ानदान जे हुक्मराननि जे नालनि ऐं हुक्मरानी वारे दौर में कुझु इख़्तिलाफ़ नज़र अचे थो। जीअं सहीरस खे सहारस ऐं साहसीअ खे सहासी पिणु लिखियो या सॼियो वियो आहे। चचनामे में राय घराणे जे 2 बादशाहनि जा नाला मिलनि था, जॾहिं त तोहफ़तुल कलाम में उन्हनि जा 5 नाला ॾिना विया आहिनि। मौजूदा दौर में अक्सर तारीख़दान 5 नालनि ते इतफ़ाक़ कनि था। राय देवाज हिन ख़ानदान जो पहिरियों हुक्मरान हुयो। शुरूअ में घटि ताक़तवर हो, बाद में इक़्तिदार ऐं इख़्तियार खे वधीक सघारो कयईं। मीर अली शेर खान तोहफ़तुल कलाम में लिखियो आहे त राय देवाज आलीशान बादशाह हो। हिंदुस्तान जा सभु बादशाह संदसि मुख़लिस ऐं ख़ैरख़्वाह हुआ। ॼाणू कामोरनि जे हथ हेठि सारे मुल्क जो दिलि घुरिए नमूने सां कारोबार थियल हो। संदसि नाले बाबति मुख़्तलिफ़ राय आहिनि। के ॾियाच त वरी के राय देवाजी लिखनि था। संदसि वफ़ात जी तारीख़ मालूम न थी सघी आहे।
राय शहर से राय घराणे जो ॿियो बादशाह थी गुज़रियो। हू राय देवाज जो फर्ज़ंद हुयो। हिन हुकूमत दौरान पंहिंजे पीउ जी पॉलिसी जारी रखी, जंहिं करे मुल्क अंदरि का बि चिकताण मौजूदु न रही। हिन ऐश ऐं आराम सां हुकूमत हलाई, पंहिंजे हयाती जा ॾींहं पूरा कया, जंहिं बैदि राय साहिसी पहिरियों राय ख़ानदान जो टियों हाकिम थियो, जंहिं अरोड़ में शान शौकत सां हुकूमत हलाई। मीर अली शेर खान ठटवी लिखे थो त राय साइसी हुकूमत जे गादी ऐं बादशाहीअ जे तख़्त ते मुरादूं माणे केतिरो अरसो गुज़ारियो ऐं वॾनि वारियूं रस्मूं चङी तरह जारी रखियूं। वरी राय साहरिस ॿियो राय घराणे जो सिध ते चोथों बादशाह थी गुज़रियो। खेसि किन तारीख़दाननि राय साहरस ॿियो बि लिखियो आहे। संदसि हुकूमत जी शुरूआत बाबति ॼाण नथी मिले। पाण आदिल ऐं इंसाफ़ परवर हाकिम हुयो। कश्मीर खां मकरान ताईं समूरो मुल्क संदसि सरहदनि में शामिल हो। अरोड़ जो शहर सिंध जो तख़्तगाह हुयो। चचनामे में अली बिन हामिद कूफी लिखे थो त अरोड़ शहर जी तमामु घणी नेकी हुई, जंग जाम। हू लिखे थो त सिधो दरिया हुनजे भर में वहंदो हो। बाग ऐं बाग़ीचा झझा हुया, मेवा गुल ऐं ॿूटा जाम थींदा हुआ। शहर खे आलीशान कोट ॾिनल हो, रोहिड़ी शहर खां ओभर ॾखण में। कुझु किलोमीटरनि ते हिन शहर जा आसार अॼु बि हुनजी अज़मत ऐं क़दामत जी शाहिदी ॾियनि था। इन दौर में ओचितो ईरान जे नेमरोज़ जे बादशाह सिंध जे सरहद में मुदाख़लत कई। अहिड़ी ख़बर मिलण ते राय सहरस ॿियो करमान जे हदुनि वटि संदसि साम्हूं थी जंग जो मैदान सिंगारियो। सख़्त तरीन ख़ौफ़नाक जंग थी। ॿिनि पहरनि जो हिकु तीर वञी संदसि निड़ीअ में लॻो। हिन जंग में राय सहरिस जा जंगी जोधा चेलियुनि में हिक ॿिए सां ज़ंजीर ॿधी विड़िया त जीअं मंझाउनि को बि जंग हलंदे भॼी न सघे। इन करे हिन जंग खे ज़ातुल सलासिल बि सॾियो वियो आहे, यानी ज़ंजीरनि वारी जंग। राय सहरिस पंहिंजी जान त ॾिनी, पर नेमरोज़ जे बादशाह खे सिंध ते कब्ज़ो करणु न ॾिनो। एस्टीलेबर्ग मूजिबि उन वक़्तु सासानी बादशाहत में अंदरूनी वेड़ जारी हुई। मौक़े जो फ़ाइदो वठी हिकु सूबे नेमरोज़ सिस्तान जे हाकिम पंहिंजी ताक़त वधाइण लाइ सिंध ख़िलाफ़ हीअ मुहिम जुई कई। हीउ जेको वाक़ियो थियो, हीअ जेका जंग थी सा 626 ईस्वी हुनजो सन ॿुधायो वञे थो। राय सहरिस ॿियो जे क़तल खां पोइ सिंध जी बादशाहत में कमज़ोरी ॾिसण में न आई। संदसि पुट राय साहिसी या साहसी ॿियो सिंध जो नओं बादशाह बणिजी वियो। साहिसी वॾनि जी बादशाहत खे ज़बरदस्त तरीक़े सां संभालियो। मीर अली शेर खान मूजिबि वॾनि खां वधीक वणंदड़ आदतुनि जो मालिक हो ऐं थोरे ई वक़्त में बादशाहीअ जे हदुनि जो बंदोबस्तु करे तख़्तगाह में आराम सां रहण लॻो ऐं ढल जे एवज़ रैयत खे 6 क़िलनि उच माथेले सेवराय मोह अलूर ऐं सेविस्तान जी ज़मीन खे मिटीअ सां भरण जो हुकुम ॾिनई। राय साहस ॿिए वटि राम नाले सेक्रेटरी ऐं ॿुधिमन नाले हिकु वज़ीर हो। हिकु ॾींहुं चच पुट सेलाज कश्मीरी ब्राह्मण मुलाज़मत लाइ राम वटि पहुतो। चच लिखण पढ़ण जे फन में निहायत ज़हीन हो, उन करे खेसि दरबार में मुलाज़मत मिली वई। बाद में चच राम ऐं ॿुधिमन खां अॻिते निकिरी वियो। पंहिंजे सलाहियतुनि सबबि सरकारी कमकार सां चच हवेली में अचण वञण लॻो। रवायत आहे त आख़िरकार राणी सूंह देवी चच ते आशिक़ थी पई। राणीअ खे राय साहिसीअ मां को बि औलाद न हो। इन पस मंज़र में बि नौजवान ऐं ख़ूबसूरत चच सां संदसि मुहबत लाज़िम ऐं फितरी अमल हो। नेठि राय साहिसी ॿियो पंहिंजो दौर पूरो करे फ़ौत थी वियो। चच ऐं सूंह देवी वॾी होशियारी ऐं निहायत ज़हानत सां पाण में शादी करे छॾी। बाद में सुल्तनत सिंध में बग़ावतूं पखड़ियूं, पर चच ऐं सूंह देवी ॼमी मुक़ाबिलो करे उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। इन रीति सिंध में राय ख़ानदान जे जाइ ते राजा चच सिंध मुल्क जो नओं बादशाह बणियो ऐं सिंध में ब्राह्मण राज जो दौर शुरू थियो। इन दौर बाबति पाण ईंदड़ वीडियो में ज़िक्र कंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। तव्हांजी महिरबानी।